खुशदार में स्कूल बस थे दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मी थियल वधीक ॿ शागिर्दियाणियुनि दम ॾेई छॾियो। शहीद थियल शागिर्दनि जो अंग 8 थी वियो। शहीदनि में 7 शागिर्दियाणियूं ऐं 1 शागिर्द हैदर शामिल। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त शहीद शागिर्दियाणियुनि में शीमा इब्राहिम ऐं मुस्कान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्किया, अज़रबैजान, ईरान ऐं ताजिकिस्तान जे 6 ॾींहनि जे दौरे ते रवानो। वज़ीर आज़म ख़ुसूसी जहाज़ ज़रिए लाहौर खां इस्तांबुल पहुतो। नायब वज़ीर आज़म ऐं पॾे वज़ीर इसहाक डार, इत्तलात वारो वज़ीर अता तारड़ ऐं ख़ासि मददगार तारिक फ़ातमी बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। वज़ीर आज़म दोस्त मुल्कनि जे अॻवाननि सां ॿतरफ़े लाॻापनि, इलाक़ाई ऐं आलमी अहमियत वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कंदो। वज़ीर आज़म भारत सां छिकटाण दौरान दोस्त मुल्कनि पारां पाकिस्तान जी हिमायत ते संदनि शुक्रियो पिणु अदा कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 29 ऐं 30 मई ते दोशंबे में ग्लेशियर्स बाबति आलमी कॉन्फ्रेंस में पिणु शिरकत कंदो। वज़ीर आज़म 3 मई ते ताजिकिस्तान खां वापसि ॾे पहुचंदो। वफाकी हुकूमत जो गैर कानूनी अदावतुनि खिलाफ तुर्त ऑपरेशन जो फैसलो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जी सदारत हेठि अहम इजलास। मंजूरी खां बग़ैर ठहियल घरनि ऐं हाउसिंग सोसाइटीज़ खिलाफ इक़दाम जो हुकुम। मोहसिन नकवी जो चवणु आहे त गैर कानूनी अदावतुनि खिलाफ लाॻापियल इख़्तियारियूं ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल यकीनी बणाइनि। सैटेलाइट मैपिंग करे हर क़िस्म जी गैर कानूनी अदावतुनि खे रोकियो वियो। परॾेही वज़ीर इसहाक डार ऐं उज़्बेकिस्तान जे हम मनसब विच में टेलीफोन ते राब्तो। परॾेही खाते जे तर्जमान मूजिब ॿिन्ही अॻवाननि तरफ़ां ॿतरफ़नि लाॻापनि ते ख़्यालनि जी ॾेवट। मौजूदा इलाक़ाई सूरतहाल ते बि ॻाल्हियूं। उज़्बेकिस्तान, अफ़गानिस्तान, पाकिस्तान रेलवे लाइन रिथा ते बि वीचारियो वियो। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं तूफ़ानी हवाउनि वॾी तबाही आणे छॾी। 14 ॼणा हयाती विञाए वेठा, 100 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। लाहौर में ऑरेंज लाइन ट्रेन सर्विस बि बंदि। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू। इस्लामाबाद में घरनि अंदरि पाणी दाख़िल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पंजाब में तूफ़ानी बरसात सबब जानी ऐं माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। पंहिंजे बयान में चेयरमैन पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी बरसात दौरान हादसनि में पंहिंजे प्यारनि खे विञाईंदड़ ख़ानदाननि सां ताज़ियत जो इज़हार कंदे चयो आहे त मुंहिंजूं हमदर्दियूं उन्हनि शहरियुनि सां बि आहिनि जंहिं जे घरनि ऐं मिल्कियतनि खे नुक़सान पहुतो। बरसात सबब मुतासिर इलाइक़नि में इमदादी सरगर्मियुनि लाइ समूरा मौजूद वसीला बिना कंहिं फ़र्क़ जे इस्तेमाल कया वञनि। बिजली जी तुर्त बहाली ऐं हेठाहीं इलाइक़नि मां पाणी जी फौरी निकासी के क़दम खया वञनि। पाकिस्तान मौसमी तब्दीली जे करे गैर मुतवक्के मौसम जो शिकार आहे। सभी जियालनि खे अपील आहे त अॻिते वधनि ऐं इमदादी सरगर्मियुनि में पंहिंजो किरदार अदा कनि। सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर पहुची वियो। पंजाब जे गवर्नर हवाई अॾे ते आजियां कई। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु PSL जे फाइनल मैच में शिरकत कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी PP पंजाब जे अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। कराची में अॼु गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो
इम्कान मौसमियात खाते पारां ॿुधायो वियो आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान कराची जो मौसम इंतहाई गर्म रहण जो इम्कान आहे। गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। ॾींहं जो तेज़ उस ऐं सामूंडी हवाऊं बंदि रहण जो इम्कान। ओलह जे रुख खां 17 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवा हली रही आहे। हवा में नमी जो तनासुब 74% आहे। हक़ जी जंग में पाक फ़ौज जी शानदार फतह ते ISPR नओं नग़मो जारी करे छॾियो। ISPR पारां जारी कयल नग़मो धड़कन पे एक ही नाम जे उनवान सां आहे, जंहिं में ऑपरेशन बुनियाद अलमरसूस जी तारीख़ी कामयाबियुनि खे भरपूर भेटा पेश कंदे शहीदनि जी कुर्बानियुनि खे यादि कयो वियो आहे। नग़मे में वतन सां मोहबत ऐं पाक फ़ौज ते एतमाद जे जज़्बे खे भरपूर अक्कासी कई वई आहे। नग़मे जो मरकज़ी पैगाम आहे त दुश्मन यादि रखे, हर लम्हे तयार आहियूं, जेको रुगो नारो नाहे पर हिकु पक्को अज़्म आहे। नग़मो क़ौमी यकजहती, हुब्बुल वतनी ऐं दिफ़ाई अज़्म खे उजागर करे थो। लकी गुलाम शाह वेझो गोलियूं लॻल 2 ॼणनि जा लाश हथ सखर शिकारपुर क़ौमी शाहरा रोड भरिसां पीर ज़ुबैर वटां 2 लाश मिलिया। इतला ते पुलिस पहुची अस्पताल मुंतक़िल कया। मक़तूलनि जे अब्दुल वाहब ऐं बहराम मलिक तौरु सुञाणप। लकी पुलिस पारां मुक़ाबले दौरान मारण जी दावा। शेदातकोट वेझो मामूली ॻाल्हि तां वॾे भाउ नंढे भाउ खे क़तल करे छॾियो। झलमक्सी जे ॻोठ रहीमबख्श काज़ोई मक्सी में भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। जवाबदार अली ख़ान मक्सी पंहिंजे नंढे भाउ चाकर ख़ान खे फायरिंग करे क़तल कयो। वाक़े बैदि जवाबदार फ़रार थी वियो। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल, घर में कोहराम। कश्मोर वेझो नौजवान नारी मुबैना तौर घुटाड़े क़तल। ॾखण स्कूल वारे इलाइक़े में आलिया सुमरो खे जवाबदारनि घर में घिड़ी तशद्दुद ऐं घुटाड़े क़तल कयो। वारसनि पारां माइटनि ते रिश्तो न ॾियण ते क़तल करण जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त नारी जो घर मां लाश मिलियो। वाक़िए जी जांच कई पई वञे। ठुलो भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर जे नतीजे में पुलिस एहलकार फौत, 4 ज़ख़्मी। स्टेशन रोड ते 2 मोटरसाइकिलनि में आमू साम्हूं टक्कर थी पियो। हादसे जे नतीजे में पुलिस एहलकार मेहरान जखरानी थड़े ते फौत थी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। टंडोलायार पुलिस जो कारनामो बेगुनाह शहरी अशफाक ख़ासकेली के खंबे केस दाख़िल करे वरितो। पुलिस तरफ़ां दाख़िल कयल FIR में गिरफ़्तारी जो वक़्तु 9:45 ॼाणायो वियो। धरती TV पारां हथ कयल CCTV फुटेज ज़रिए पुलिस जी नाअहली वाइकी। फुटेजिस में पुलिस जे ॼाणायल वक़्त जे 2 कलाकनि बैदि अशफाक ख़ासकेली होटल तां मानी वठंदे ॾिठो वियो। पुलिस तरफ़ां शहरी ते दाख़िल कयल केस बाबति को बि मौक़िफ़ ॾियण खां इनकार। शहरी जे वारसनि मामले जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। गज़ा ते इसराइल जा वेशियाणा हमला जारी। ताज़ी बमबारी में एक औरत जा 9 ॿार शहीद। अरब मीडिया जो चवणु आहे त इसराइली फ़ौज गज़ा जे ख़ान यूनिस में डॉक्टरियाणी आला अल नजर जे घर ते बमबारी कई। डॉक्टरियाणी जे 10 मां 9 ॿार शहीद, 1 ज़िंदा बची वियो। मारिजी वियल ॿारनि जी उमिरि 7 महीननि खां 12 साल ताईं हुई। 24 कलाकनि दौरान इसराइली हमलनि दौरान दर्जन खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया आहिनि। 7 अक्टूबर 2023 खां शहीद फ़लस्तीनी जो अंग 54,000 ताईं पहुची वियो। 1,22,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका आहिनि।